रिपोर्ट ॾींदा हलूं। मेहर वेझो सिंधी बुटड़ा में राधण जो मोज़िज़ शख़्सियत सोलंकी बिरादरीअ जो हमदर्द सियासी समाजी राजूणे एतहाद जो सरवाण शाहिद कमर सोलंकी समेत ॿियनि ॻोठ गाज़ी खान सोलंकी पहुची SWOP जे तालका मेहर जे सदर गाज़ी खान सोलंकी सां वालिद ऐं अमड़ जे वफ़ात ते ताज़ियत कई, गहरे ॾुख जो इज़हार कयो। उन मौक़े ते राजूणे एतहाद जे अॻवान शाहिद कमर सोलंकी चयो त अॼु असां साईं गाज़ी सोलंकी सां ॾुख वंडण आया आहियूं। राजूणे एतहाद जे सरवाण शाहिद कमर सोलंकी वधीक चयो त तालका सदर गाज़ी खान सोलंकी डॉक्टर इशाद सोलंकी नसरुल्लाह सोलंकी SWOP जे प्लेटफॉर्म ते सोलंकी बिरादरीअ जा मसइला हल करे रहिया आहिनि। मूंखे ख़ुशी थींदी आहे, पर हिननि जा अॻवान PP वारनि जे हथां इस्तेमालु थियनि था। हाणे अव्हांखे घुर्जे त बिरादरीअ लाइ नौकरियूं वठी सोलंकी बिरादरीअ खे रोज़गार सां लॻायो। ॿिए सवाल जे जवाब में राजूणे एतहाद जे सरवाण शाहिद कमर सोलंकी चयो त असां ईंदड़ इलेक्शन में हिसो वठंदासीं। रिपोर्ट इलाही बख़्श चांडियो, अमल न्यूज़ मेहर।